हेलो संगत अस्सलाम वालेकुम। सिंधी ट्राडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब कजो। तव्हां पंहिंजो कुरैशी। अॼु जो टॉपिक आहे जेके बोर्ड में पेपर थींदा आहिनि इहे जेके टीम्स ईंदी हूंदी उन्हनि जूं इहे आम माण्हू हूंदा अथव। इन्हनि खां एॾो डिॼण जी ज़रूरत कोन्हे का। असली को हिनखे आर्मीअ में को कर्नल जनरल तव्हां ॾे कोन था अचनि, तव्हां पेपर था ॾियो। को मुल्क जो इतिहास कोन था लिखियो, तव्हां मतिलबु मेजर ऐं जनरल बि आहिनि। इहे ईअं ई थी थोका कमाया ई कोन। मां अलाए घणा चकर ॾिठा भाई, हे माना हिकिड़ा मोतबर थी ऐं पाण खे साबित कंदा थी बोर्ड जी टीमनि में असां त बाबा हेॾा इहे बाउंसर आहिनि ॼणो क्लब जा। सभु ॾिसो इहे मथां चढ़ी ऐं ॻाल्हाईंदे ई घटि, बसि अचण सां ई कापीअ में हथ विझी खयूं हलिया वेंदा। को चीटिंग थो करे माना ॼणो असांजो तूं वालिद साहब आहे, माना को परवाह ई न भेण खे ॾे जल्दी आहे ॾे खयूं हलिया वेंदई। ओड़े चुतिया को ॻाल्हाए कचहरी कर पैसा ॻाल्हाए न घणा ख़बर ई बाक़ी ड्रामा छा कया थी। एॾा चुतिया बि इहे अथई। इन्हनि ते मूंखे एॾी दोस्त हूंदी आहे ज़ाती, ख़ुदि मुंहिंजो बि पेपर ॿ टे खसे आहे न। वरी हाणे वञू हिननि ॾे ऑफिस में, सर ईअं न कयो सर प्लीज़ असांजी सप्ली आहे। हाणे साईं वक़्त ते गॾ खे बि पी करिणो पवंदो आहे, हे त हेॾो सारो इंसानु आहे। ख़ैर ऑफिस में वञनि गेला सर प्लीज़ असांजी सप्ली आहे, ईअं न कयो महिरबानी कयो असांखे थोरो कयो। पोइ उते वरी माना हिननि जो हिकिड़ो नवाब जाॻंदो अथई अंदरि। नवाब लखनऊ खे जाॻी वेंदा आहिनि हिन जे अंदर में। मज़े सां ईअं माना चांहि पीअंदई, भौंक असांजी ॿुधंदई, 2-3 मिंट जवाबु न ॾींदई। छो जवाबु ॾियूं लूसी गुतो जीअं भौंके त भौंके भली, छाजे लाइ जवाबु ॾियांसि मां। एटीट्यूड माना हिननि में एॾो हूंदो अथई। त मुंहिंजो चवणु हिननि खे इहो हूंदो आहे साईं तव्हांजो इहे सप्लियूं पेपर फुरियो था, हल ठीकु आहे, को नथो पढ़ी सघे, करियर डिस्ट्रॉय त माण्हू तव्हां था कयो। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त हिते भला तूं कहिड़े दौर में थो रहीं, तोखे ख़बर न आहे त हिते चीटिंग हलंदी आहे, सॼे पाकिस्तान में चीटिंग थी हले। पोइ तूं ईअं नई हरू टीम ठाहे ऐं कंहिंखे सभु छा साबित कंदे हिन सप्लीअ ते छा मूंखे सज़ा ॼाराईंदे या जेल में छा कंदे मूंखे तूं क्या उखाड़ेगा तुम। हाँ न पढ़ंदा त छा थी पवंदो। चांहि का होटल ज़िंदाबाद। सुभाणे हिन होटल ते चांहि पीअंदे न लूणु विझी ॾींदोमांइ चांहि ऐं ॿुधाए छॾियां अहिड़ी चांहि पीआरी ॿुधाए छॾियां मां हथ तारींदो न दुश्मन कभी में भूलता नहीं सर। बाक़ी रही ॻाल्हि इहा तव्हां एॾो एटीट्यूड ॾेखारियो था शागिर्दनि जे मथां। को सोचो त सही यार, अगरि जे चीटिंग करे तो माना को मामिलो मसलो हूंदो भला को सल्टाए वेही ॻाल्हि हिनखे न मसइले खे हल कर न, बैठ के बात टेबल टॉक कर न। वरी वञे टेबल टॉक करण त बाबा पाण खे अलाए छा सम्झंदई, ॼणो को मद्रासी फिल्मनि जा हीरा आहिनि। जवाब ई न ॾींदई कंहिंखे, एटीट्यूड नासुन मां ॻाल्हाईंदो न। ऐं लभे लूणक बि कोन। ख़ुदा जो क़स्म पेपरनि खां पोइ इहे ई धिका खाईंदा वठंदी यूनियन स्टार मोटरसाइकिलनि ते तेल विझाईंदा वठंदी शहरनि में। ॼणो तूं एॾो तूं मतिलबु लीडर आहे, तोखे पोइ 5-8 पराठो पिया हुजनि। घाट किथे आहिनि सर तव्हांजा, घाट किथे आहिनि। आहे कला थियो इहे वरी सोचींदा हूंदा त कुरैशी जी इज़त कंदो भॼोड़े हलो हितां। मुंहिंजी सप्ली पूरी आहे हिननि जे करे मां हिननि खे वेंदो मिलाद करणु। सवाल ई पैदा न मां खणी आहिनि। ख़ैर आप हूअं बि लिखियो लनवाया पेपर में जेको तूं असांखे फेल कंदे त छा थी पियो। क्या उखाड़ा तुमने सर, मेरे को फेल कर दिया BCom 1 में। क्या उखाड़ा क्या तुमने, बताओ मेरे को, ॿुधाए त सही मुंहिंजो उखाड़ियो ई छा। पैदा न मां खणी आहिनि। ख़ैर आप हूअं बि लिखियो लनवाया पेपर में जेको तूं असांखे फेल कंदे त छा थी पियो। क्या उखाड़ा तुमने सर, मेरे को फेल कर दिया BCom 1 में। क्या उखाड़ा क्या तुमने, बताओ मेरे को, ॿुधाए त सही मुंहिंजो उखाड़ियो ई छा। यानी तूं मूंखे फेल बि कयो। सुकून सां पंहिंजो बर्फ़ छाप लॻो पिया, महीनो सवा लख मिले थो। असां त पंहिंजी ज़िंदगी सेट कई वेठा आहियूं। तोखां वधीक त पघार मां थो खणा महीने में। सो बि घर में वेठो आहियां सुकून सां AC में, मज़ो नो टेंशन। तूं धिका खा या कपिड़े ई पेंट न मेराण यूनिवर्सिटीअ में फिराईंदो तूं, कंहिं महिल सिंध में फिराईंदो तूं, कंहिं महिल पेपर ॾियाराइनि जेके पेपर ॾियनि उन्हनि जे मथां फिरंदो तूं। हासिल छा करे ई माना तूं माना छा थो हासिल करणु चाहिं। तूं दुश्मनी वधाई थी। कंहिं टेकियल पार्टी जा पेपर खसेंदो, टेकियल पार्टी जा पेपर खसींदे उहे टेकियल पार्टी हूंदा थी नाग, उन्हनि जे अखियुनि में फोटूं छापजी वेंदो आहे त हिन फलाणे मां हे नाजाइज़ी कई आहे। पोइ पेपर गुज़रण खां पोइ त ख़बर अथई अभी तुम्हारा रूल ख़त्म हो गया, अभी हमारा रूल चालू है। पोइ हिन जे करे साईं इहे तव्हां खां दुश्मनियूं पंहिंजूं न वधायो। महिरबानी करे शागिर्दनि ते थोरो रहम कयो। सबको हिकु करो न हूंदो आहे। को होशियारु माण्हू बि चीटिंग करण त लही था अचनि। इहो असां ख़ुदि ॾिठो आहे। असांजे क्लास में टॉपर जेके हुया न, मिसियूं जंहिंजियूं माना सम्झो त ख़ासि उन्हनि ते महिरबानी हूंदियूं, समोसा बि उन्हनि खे खाराइनि ऐं ख़्याल बि उन्हनि जो कनि। अचो न हेॾे अहमद भाई, थिक कदी अहमद भाई भेण जा चूड़ा चीटिंग थो करे पेपर में। हा इहो अहमद भाई एॾो हरामी हुई। असां टॉपर हूंदो हुई क्लास में, पहिरें नंबर ते, होमवर्क बि पहिरें नंबर ते, राइटिंग बि पहिरें नंबर ते, हर शइ पहिरें नंबर ते। ऐं पोइ बि चीटिंग करे तूं भेण जा चूड़ा, पोइ तूं अहमद भाई आहे, कुतो भाई आहे न, पोइ तूं थिक थी न। अञा ॿियो छा कयां सर। त महिरबानी करे असां थोरो रहम जी नज़र बि कयो। जॾहिं तव्हांखे ख़बर बि असां मां यार तव्हां वॾी उमेद छो था कयो। असां मुल्क वाला न हलाईंदासीं न यार। हितां पेपर थो ॼण ॾे न, तोखे ख़बर बि आहे असां हिकिड़ा नेचुरल गॾु आहियूं। सम्झ में तोखे ॻाल्हि आहे। असां ते अजाई महिनत न कर, असां अटे ते चटी आहियूं। असांखे सुकून सां चीटिंग करण ॾे यार। क़ुर खे मुंहिंजे पेपर कोन ॾे। हिकु माण्हू बुख ते अचे, वरी सिगरेट बि न पीए, वरी पेपर में अञा कुझु लिख यार, हल ठीकु आहे, मगज़ खे क्रेक करण जे बावजूदि पेपर बि लिखूं था। पोइ बि अची तूं हीअ सप्लीअ जी खछड़ करे ऐं खसियूं हलियो वञे कापी, त माण्हूअ जे दिलि मां कहिड़ी आह निकिरंदी।
मां हुजां त तबियत सां ठवशा हणाए बाक़ी हाणे ॿिए जी मूंखे ख़बर न आहे छो त उहे वरी पंहिंजे करियर जे लाइ थोरा सीरियस हूंदा आहिनि न असांजो करियर ई कोन्हे त सीरियस छा लाइ थियूं चूतियो हिकु थैंक यू सर बाक़ी नो पर्सनल घुर त तव्हां सां बाक़ी तव्हांजी ड्यूटी आहे मसइलो न आहे तव्हां पंहिंजी ड्यूटी भली पूरी कयो पर इहा अगरि जे पेपर रोकण में ऐं चीटिंग रोकण में तव्हांजो मेन रोल आहे माना तव्हांजी ड्यूटी आहे त चीटिंग कराइण में असांजी ड्यूटी आहे ॿई पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो था कनि न आप मिट्टी का हक़ अदा करो मैं नमक का हक़ अदा करेगा न ॻाल्हि आई आहे सही आहे सर थैंक यू